नाज़रीन ठुल मां अहम ख़बर है अवां खे आगाह करियूं पिया। सदाम लाशारी जिदोजहद तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जावेद सागर, जमाल जोश, प्रोफेसर बरकत महर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो आहे। सदाम लाशारी खे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे, अॻवाननि जो इहो चवणु आहे। जी नाज़रीन आख़िर कहीं पिया ठुल में सदाम लाशारी वारे मामले बाबत तव्हांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ठुल में सदाम लाशारी जिदोजहद तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जावेद सागर, जमाल जोश, प्रोफेसर बरकत महर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो आहे। सदाम लाशारी खे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारायो हुयो, अॻवाननि जो अहिड़ो चवणु आहे। घरू खाते पारां जोड़ियल जुडिशियल इंक्वायरी ते पूरो एतमाद आहे, अॻवाननि जो चवणु आहे। सदाम लाशारी जे वारसनि सां जेसीं ताईं इंसाफ़ न थींदो एहतजाज जारी रहंदो। बिल्कुल नाज़रीन ठुल मां अहम ख़बर है अवां खे आगाह पिया करियूं। ठुल में सदाम लाशारी जिदोजहद तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जावेद सागर, जमाल जोश, प्रोफेसर बरकत महर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। सदाम लाशारी खे पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए मारियो आहे, अॻवाननि जो चवणु आहे त घरू खाते पारां जुड़ियल जुडिशियल इंक्वायरी ते पूरो एतमाद आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। ठुल खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर यासिर कुंडरानी लाइन ते मौजूद है। यासिर आगाह कजो हिन वक्त ताईं मामले जी केतिरी जांच थी चुकी है, अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि, ताज़ा तरीन सूरत हाल बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, पुलिस के जुड़तू मुक़ाबले में क़तल थी वियल नौजवान सदाम लाशारी के वारसन ऐं शहरनि पारां जेको आहे अॼु 7 ॾींहं भी अमरोटी चौक खां प्रेस क्लब ठुल ताईं एहतजाजी रैली कढी वई आहे। एहतजाजी रैली जे अॻुवाणनि प्रोफेसर बरकत महर, जावेद सागर, सरवाण सिंधी, जमाल जोश बुरड़ो समेत एडवोकेट रोशन कंडराणी ऐं ॿियनि जो चवणु हो त घरो खाते जेको आहे सो नोटिस वरितो आहे ऐं वारसनि जी जेको आहे सो दरख़्वास्त ते अॼु जेको आहे सो जुडिशियल इंक्वायरी जेके आहिनि उहे जज मुक़ररु कयो आहे अब्दुल गफूर कलड़। उन में जेको आहे सो असांखे उमेदु आहे असांजो जेको नौजवान आहे उनखे जेको आहे सो ठुल जे ए सेक्शन थाणे जी पुलिस हुई, SHO गुलाम नबी बेजाराणी, SI अब्दुल मालिक खोस समेत ॿिया एहलकार जेके आहे उहे खणी विया ऐं जेको आहे सो वारसनि खां 10 लाख रुपया जेको आहे सो उन्हनि जेको आहे सो रिश्वत एवज़ जेको आहे सो न ॾियण जी सूरत में असांजे नौजवान खे आबाद थाणे में जेको आहे सो मुबीना ॾुआरी ॼाणाए क़तल कयो वियो आहे। हिननि जेको आहे सो मुतालबो कयो आहे जुडिशियल इंक्वायरी जेकी थी रहे उन ताईं जेको आहे सो असांजे जेको आहे इंसाफ़ थींदो। जी ठीक है यासिर, मेहरबानी अवां सां ताज़ा तरीन सूरत हाल बाबति आगाह कयो। ठुल खां नाज़रीन ठुल में सदाम लाशारी जिदोजहद तहरीक पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो।